मुखालिफ धुर तरफ़ा बेतमादी वारी रिथाण जी तैयारी बाद हुकूमत भी इत्तेहादन के इत्माद में वठण लाइ सरगर्म। वज़ीर आज़म इमरान खान जी चौधरी भाइरनि सां मुलाक़ात। चौधरी शिजात हुसैन तरफ़ा हुकूमत सां गॾु हलण जी ख़ातिरी। बेतमादी रिथ जूं ॻाल्हियूं रुगो कहाणी आहे। 14 सालनि खां पोइ शहबाज शरीफ खे संदनि यादि आई। अहिड़ी चाल जो कहिड़ो फ़ाइदो जंहिंजी कामयाबी जो को चांस नाहे। अवाज़ सां गॾिजी सियासत कंदासीं। चौधरी शिजात जी वज़ीर आज़म खे ख़ातिरी। वज़ीर आज़म चौधरी शिजात जी इयादत बि कई। वफाकी हुकूमत खिलाफ पीपुल्स पार्टी जो अवामी मार्च मंजिल तरफ रवां दवा। मोरे, भरिया सिटी, कंडियारे, हालाणी, राणीपुर, खैरपुर सखर में शानदार आजा। बिलावल भुट्टो सरदार जो चवणु आहे त जियालन जे 2 ॾींहनि जे मार्च कप्तान खे झुकाए छॾियो। हू घबराइजी चुको आहे। मार्च अञा सिंध में मौजूद आहे त पेट्रोल ऐं बिजली जा अघ घटाया विया। सोचो इस्लामाबाद पहुचण ते ॻाल्हि किथे पहुचंदी। इशारनि ते हलंदड़ हुकूमत खां हिसाब वठण जो वक़्तु अची वियो आहे। जमहूरी तरीक़े सां गैर जमहूरी शख़्स खे कढियो वेंदो। तहरीक इंसाफ जो हुकूक सिंध मार्च मंजिल तरफ रवां दवा। पररे वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पीपी 3 वरहनि जो पीटीआई खां हिसाब घुरे पई। हू ॾियण लाइ तयार आहिनि, पर अॻ में बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी 15 वरहनि जो हिसाब ॾियनि। सिंध जे अवाम पीपी खे सुञाणे चुको आहे। हू सियासी माण्हू आहिनि, जमहूरी तरीक़े सां जिदोजहद कनि पिया। सिंध जे अवाम घणो प्यार ॾिनो आहे। हर हंधि सिंधन मार्च जी आजा कई पई वञे। लाड़काने में इंतजामिया जलसे लाइ रंडकूं विधियूं। ग्राउंड में गंदो पाणी छॾे वियो। उन बावजूद सियासी पुख्तगी सबब मार्च में बदनज़मी न थिए। हू पीपी जी सिंध हुकूमत खे वाइखो कंदा रहंदा। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त कर्ज़ वठंदड़नि जी इज़त नाहे हूंदी। ॿिए नाॾो हथ टंगण सां पैसो त मिली वेंदो आहे, पर इज़त हली वञे थी। हुननि सदाई इमदाद ते भाड़ियो। मुल्क खे मुआशी तौर मज़बूत बणाइण जो सोचो ई नाहे। खेनि मुल्की मइशत मज़बूत करणी पवंदी। ज़ख़ीरा घटण सबब IMF वटि वञणो पवंदो आहे। स्मॉल ऐं मीडियम इंडस्ट्री लाइ सुठी पॉलिसी खणी आया आहिनि। समुंड पार पाकिस्तानियुनि लाइ आसानियूं पैदा कयूं पियूं वञनि। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त मुखालिफ धुर पंहिंजी लॻायल बाहि में सड़ी वेंदी। इत्तेहादी साणनि राब्ते में आहिनि। MQM ऐं ॿियनि सां तुर्त मुलाक़ात थींदी। खेनि तबाह थियल मइशत मिली। हुननि मुल्क खे ॾेवालो थियण खां बचायो। पाकिस्तान वॾी हिकमत अमली सां कोरोना ते ज़ाब्तो आंदो। जल्द वज़ीर आज़म सनती पैकेज जो ऐलान कंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त ॿियनि खे न घबराइण जी सलाह ॾींदड़ हाणे पाण घबराइजी वियो आहे। हुकूमत आख़िरी ॾींहनि में अवाम जी हमदर्दी हासिल करणु चाहे थी। पेट्रोल जा अघ घटि कया विया आहिनि। हुकूमत कीअं पूरत कंदी? इज़ाफ़ी कर्ज़ वठी उहे प्रोग्राम पूरा कया वेंदा। हुक्मरान ईंदड़ हुकूमत लाइ ॾुखियाऊं पैदा करे रहिया आहिनि। पीपुल्स पार्टी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 10 रुपयनि जी लाथ खे मामूली करार ॾेई छॾियो। अवामी मार्च जे दबाव में पेट्रोल, बिजली सस्ती कई वई। तेल 12 रुपया महांगो करे 10 रुपया घटायो वियो। अवाम हिन हथरादो रिलीफ खे रद्द करे छॾियो आहे। श्री रहमान मार्च जा आफ्टर शॉक्स हुक्मराननि खे लॻण शुरू थी विया आहिनि। वज़ीर आज़म 3 सालनि में पेट्रोल जो अघु 70 रुपया वधायो। बिजली जी क़ीमत 15 रुपया वधाए 5 रुपया घटाई वई आहे। हुक्मराननि खे अवाम जे खीसनि ते धाड़े जो हिसाब ॾियणो पवंदो। इम्तियाज़ शेख 48 कलाकनि अंदरि अवामी मार्च जा नतीजा अचण शुरू थी विया। पीपी नाहिल हुक्मराननि खे तेल जा अघ घटाइण ते मजबूर कयो। अवामी दबाव सबब वफ़ाक़ी वज़ीरनि जे मौक़िफ़ खे शिकस्त थी आहे। मुर्तज़ा वहाब
मदेजी जे कचेवार इलाइक़े में जुणेजा कलोड़ा बिरादरी में पुराणे तकरार तां झेड़ो 9 ॼणा मारिजी विया, 3 ज़ख़्मी, धुरियूं मोर्चाबंद, हिक ॿिए मथां जदीद हथियारनि जो इस्तेमाल। इलाइक़े में ॾहका 4 कलाकनि बाद लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख वाक़े जो नोटिस वरितो। एसएसपी शिकारपुर खे फौरी तौर सूरतहाल ते ज़ाब्तो आणण जी हिदायत। संदसि चवणु आहे त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अहिड़नि अनसरनि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। रूस ऐं यूक्रेन विच में ॻाल्हियुनि बावजूद डेडलॉक बरक़रार। यूक्रेन जी जंग बंदी जी ख़्वाहिश बावजूद रूसी फ़ौज जा हमला जारी। यूक्रेन जी राजधानी वारे शहर खार्किव ते कब्ज़े लाइ वेढ़ जारी। गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जो हंगामी इजलास। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुटेरेस जो चवणु आहे त यूक्रेन में फौरी जंग बंदी कई वञे। एटमी हथियारनि जी सोच ख़तरनाक ॻाल्हि आहे। रूसी सफ़ीर चयो त हू जंग जो ख़ात्मो चाहिनि था, दुश्मनी हुननि शुरू नाहे कई। सुप्रीम कोर्ट अॻूणे सेनेटर फैसल वाडा जी ख़ाली सीट ते इलेक्शन रोकराइण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। फ़ैसिले में चइबो आहे त इलेक्शन कमीशन चूंडियल नुमाइंदे खे सॼी उमिरि लाइ नाअहल करार ॾेई सघे थी या न, उन ते वज़ाहत ज़रूरी आहे। 9 मार्च ते थींदड़ सेनेट चूंड जो नतीजो अदालती फ़ैसिले सां मशरूत हूंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका कानून ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि खे हिक करे छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो आहे त हिते त कानून लागू ई तनक़ीद कंदड़नि ख़िलाफ़ थींदो आहे। इज़त खे छीहो रसाइजणो कानून पीका खां अलॻि बि मौजूदु आहे। काल्ह वज़ीर आज़म जे ख़िताब मां लॻो खेसि के दुरुस्त नाहे ॿुधायो। ईअं लॻे थो वज़ीर आज़म खे कंहिं चङे नमूने आगाह नाहे कयो। अदालत अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी कंदे केस जी वधीक ॿुधणी 10 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। बलोचिस्तान में एएनएफ जी वॾी कार्रवाई। $4 करोड़ मालियत जी मंशियात हथ करे वरिती। तर्जुमान जो चवणु आहे त दालबदीन में एंटी नार्कोटिक्स फोर्स एफसी सां गॾु कार्रवाई करे वॾी मिक़दार में मंशियात हथ करे वरिती। मंशियात में आफ़ीम समेत नशे वारियूं शयूं शामिल आहिनि। हथायल मंशियात $4 करोड़ मालियत जी आहे। बख्शापुर वेझो ॻोठ सदरुद्दीन जाफ़री में औरत क़त्ल लाश गुम करण जो इंकिशाफ। वाक़े बाद हद जी पुलिस जांच शुरू करे छॾी। घोटकी में लाश दफ़नाइण खां रोकण ते 2 धुरियुनि में झेड़ो छिगताइण वारी सूरतहाल। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। हिक धुर पारां पोती जो लाश सेशन कोर्ट ॿाहिरां रखी धरणो। डीएसपी घोटकी 2 धुरियुनि खे प्लाट बाबति इंतज़ामी फ़ैसिले ताईं अॻराई खां रोके छॾियो। सुई गैस वेझो डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब ॿारड़ो फोत। वारसनि तरफ़ां डॉक्टर मथां ग़लत इलाज करण जो इल्ज़ाम। संदन चवणु आहे त डॉक्टर जे ग़लत इंजेक्शन सबब संदन नींगर फोत थियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हब वेझो समुंड मां 200 किलो वज़नी मच्छी हथ। शिकार ते वियल मोहाणनि जी ॼार में शार्क मच्छी फासी पई। मोहाणनि जो चवणु आहे त वॾे अरसे खां पोइ 200 किलो वज़नी मच्छी हथाई आहे।